बोल गुरु नानक देव की जय। हलदाता जे दरबार में शोफा थो आंगर बार में। हलदाता जे दर छात जो माया जार में, छात जो माया। हलदाता जे दरबार में हल गुरु पीरन जो भी पीर अथी ऐं मीरन जो भी मीर अथी। गुरु पीरन जो भी गुरु नानक शाह फकीर अथी। गुरु नानक शाह फकीर आयो इंसानी अवतार में आयो। हलदाता जे दरबार में शोफा थो आंगर बार में। हलदाता जे दरबार में छो छात जो माया जार में। हलदाता जे दरबार में हल जिते असर जो आसावार थिए, जंहिंजे ॿुधण सां मेलो पार थिए। जिते असर जो ऐं हृदय में ओमकार थिए, ऐं हृदय में आए सुर्ग सचो संसार में आए सुर्ग सचो। हलदाता जे दरबार में शोफा थो आंगर बार में। हलदाता जे छात जो माया जार में। हलदाता जे दरबार में वरी सांझीअ जो रास थिए, जंहिंजे पढ़ण सां कारज रास थिए। वरी सांझीअ जो दुख दर्द सबोई नास थिए, दुख दर्द सबोई। ऐं विरती लगे करतार में, ऐं विरती लगे। हलदाता जे दरबार में शोफा थो आंगर बार में। छात जो माया जार में। हलदाता जे दरबार में देखो सतगुर खां मोड़ींदो, सो बेड़ी पंहिंजी मोड़ींदो। देखो पहला दुखन में लोड़ींदो, सोवेंदो नरक अंधार में सोवेंदो। हलदाता जे दरबार में शोफा थो आंगर बार में।
छात है जो माया जार में, हलदाता जे दरबार में, हलदाता जे। बोल गुरु नानक देव। दीनन दयाल थी सदा कृपाल, दीनन दयाल थी सदा ओ नंगी नंग पाल। श्री कृष्ण मुरारी थी मेरे वर धारी आए बांके बिहारी। सब चवन बनवारी रची रस जय प्यारी थी। मथुरा में जायो सब बंद बनी आयो, अच्छी गोकल वसायो। वृंदावन गौचारी थी द्वारका जो नाथ आए नाथन अनाथ। द्वारका जो नाथ ये भक्तन के साथ, ये चवे सृष्टि सारी थी। जसोदा जो बाल के चवन नंदलाल, जसोदा जो आही गायने जो बाल। जीव जंत सुखकारी थी देव के जो लाल, वसुदेव जो कमाल। देव के जो लाल मटे आयो पंहिंजो बाल। कई लीला जय न्यारी थी तिनो गीता जो ज्ञान। सब जाने तो जहान बड़े बार बुढ़ो जवान। विश्व सारी जय तारी थी देखो धारे तो ध्यान। देखे मिले भगवान पाए आत्म जो ज्ञान। महिमा विद्या ने उच्चारी थी, महिमा संत ने उच्चारी थी, महिमा भगत ने उच्चारी थी। भाग भलो सब जो कंदो श्री कृष्ण भगवान। याद उदासी जो करे पाए पद निर्वाण। बोलो श्री कृष्ण। हरे राम राम रमापत रूपतु दीन दयाल दयावान। कृपा कंदे कमलापति मालिक तू मेहरबान। कथा बधो सब प्रेम सा धारे मन में ध्यान। आस सब पूरन कंदो श्री कृष्ण भगवान। आस सब पूरन कंदो। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। सासंगाती महान पवित्र मैनोली रहवाय श्री कार्तिक महात्म जो जंहिंजी कथा श्री सोजी महाराज सोनकन खे भगवान श्री कृष्ण सतभामा खे और महात्मा नारदमुनि राजा अम्बरीश खे वर्णन करे रहिया आहिनि। काल हिन जे 5वें अध्याय में कथा जो प्रसंग ॿुधी आया। धनेश्वर ब्राह्मण जो जंहिं पंहिंजो ब्राह्मण पणे जो कर्म तो छॾे करके और ॿिया बाक़ी सभु कुदा कर्म कया, सॼो जीवन पापनि में विञायो, पर
अंतिम समय में महिष्मती नगरीअ में धंधो करण जे लाइ कंबल चमड़ो विकण जे लाइ वञी करके उन मेले में सारो ई महीनो श्री कार्तिक महात्म जो रहियो। नर्मदा जे किनारे ते उन्हनि भक्तनि खे उन कर्म कंदे ॾिठो और मन में वीचार आयो त मां त कुझु कर्म कयो ई कोन आहे। ईअं कंदे आख़िरी ॾींहं ते नांग जे डंग हणण करके उन जा प्राण निकिरी विया। धर्मराज वटि अची करके पहुतो। यमदूत उनखे नरक पिया भोॻाइनि पर नरक फ्री उन जे लाइ सुर्ग थी विया। तॾहिं महात्मा नारद मुनि अची करके राज सलियो भई हिन कार्तिक महीनो विर्त त न रखियो, रुगो दर्शन कयो आहे भक्तनि जो, नित नेम खे ॾिठो आहे और मन में भाव उत्पन्न थियो हुयो। तंहिं करके हिन जा सभु पाप लही विया आहिनि। ही रुगो हाणे नरकनि जे निहारण जो आहे। नरक जा दर्शन हिनखे करायो त जेके हिनखे नरक भोगणा हुया, जेके हिन पाप कया हुया, उन्हनि जे एवज कहिड़ा कहिड़ा नरक हिनखे भोगणा पवंदा, जेके कारकत जे महात्मा जे करके हिन जा उहे सभु पाप निवृत्त थी विया। रुगो हिनखे नरकनि जो दर्शन करायो। हींअर वधीक कथा प्रसंग वर्णन थी रहियो आहे। 26 अध्याय में यमदूतनि जो धनेश्वर ब्राह्मण खे 84 लख नरकनि मां प्रमुख 28 नरकनि जो दर्शन कराए खेसि अहसासु कराइण त पापनि जो फल केॾो न उग्र और दुखदायक थींदो आहे। जय हरे राम। कृष्ण चयो सतभामा खे ॿुध कर मन जो फल, नरक ॾेखारिया यमदूतनि ब्राह्मण खे हुआ कुल। हरे राम। पाए आज्ञा वठी यमदूत हलिया, ब्राह्मण जा हुआ ॼण भाग खुलिया। नरकनि जे भोगण बदिरां ॾिठो, रुगो कर्मनि जो आहे कहिड़ो चिठो। कीअं नरकवासी फल भोगनि पिया, जिन प्राणियुनि जहिड़ा कर्म कया। आहिनि 84 लख नरक अदा, ईअं शास्त्र सभई थी चवंदा। जीअं 1,84 जूनियूं अथी, तीअं नरकनि जी बि आहे कथी। पर उन में मुख्य थी 84, जे नरक भोगनि बणी सुर्गवासी। के गरुड़ पुराण थो ईअं करे, गरुड़ पुराण थो ईअं बयान, पर हिते 28 थी परधान। जेको ॿिए जो धन स्त्री खणंदो, सो ताम्रसर में थी पवंदो। वरी दोखो करे धन हड़प करे, वञी ताम्रा नरक जी जाइ भरे। टियों रड़ू नरक उनखे मिलंदो, टियों रड़ू नरक उनखे, जो ॿिए खे सताए आ खिलंदो, जो ॿिए खे सताए। भरे पेट रुगो पंहिंजे कुटुंब संदो, भरे पेट रुगो पंहिंजे, सो महारणू नरक में पवंदो, सो महारणू नरक में पवे। कुंभी पाक में नर, पवे कुंभी पाक में नर नारी, पवे कुंभी पाक में जन पशु पखी थी आज़ारी। जन पशु मिले सूतर नर कुथो, तन खे अदा मिले सूतर नर कुथो। जे गुरु शास्त्र जी निंदा कंदा, जे गुरु शास्त्र जी, 87 पाप उनखे मिलंदो, 87 पाप उनखे। जो धर्म छॾे पंहिंजो हलंदो, जो धर्म छॾे, उहो सूकर मुख थी भोगींदो, उहो सूकर मुख थी। जो ॾोह बिना थी सज़ा ॾींदो, जो ॾोह बिना।
वरी अंधकूप था उहे भोगिन, वरी अंधकूप था। जे पशु पखी बन में मारन, जे पशु पखी, जे पशु पखी बन में मारन। कर्मी भोजन नरक डाहो मिले जे दुख मारन। दंशक नरक तन खे मिले जे धन था चोराइन, जे धन था चोराइन। हरे राम। श्री सोजी महाराजन चवनि था त हे सोनको, भगवान कृष्ण चवणु लॻो त हे सतभामा, हाणे ॿुध कर्मनि जी गति कहिड़ी आहे। कहिड़ा कहिड़ा नरक शास्त्रनि में चया विया आहिनि जेके ब्राह्मण खे सभई भोगणा तो हुया धनेसर खे, पर हाणे कारकत महात्म जे करके उनखे सिर्फ़ु नरक ॾेखारिया था वञनि पिया। यम जा दूत आज्ञा मिलंदे ई ब्राह्मण खे उन्हनि नरकनि जो दर्शन कराइण जे लाइ वठी पिया हलिया। नरक भोॻाइण जे बदिरां जेके नरक उनखे रुॻो ॾिसणा हुया, त अहसासु थिएसि भई मां केॾा कुधा कर्म कया, इहे सभु नरक मां जेकर भोॻिया हा, हाणे कारकत फल जे करके मुंहिंजा सभु पाप निवृत थी विया। कुल 84 लख नरक चया विया आहिनि। जीअं 84 लख जूणियूं आहिनि, हर हिकु जूणीअ जो हर हिकु नरक भोॻियो वेंदो आहे, और कर्म बि उहे चया विया आहिनि। गरुड़ पुराण में इन्हनि सभिनी नरकनि और जूणियुनि जो वर्णन ईंदो आहे। हरे राम। पर हिते मात्र 28 प्रमुख नरक जेके आहिनि उन्हनि जो वर्णन थो अचे पियो। धनेसर ब्राह्मण खे यम जा दूत वठी हलणु लॻा त भई हे ॾिस, जेको कंहिंजो धन हड़प कंदो आहे न, उनखे हिन नरक में विझंदा आहिनि, ताम्रा नरक में, ताम्रसर नरक में। हरे राम। जेको ॿिए जो धन और स्त्री थो खणे पियो, और ॿियो सां जेको धोखो थो करे पियो, उनखे ताम्रा नरक में, रड़ू नरक मिलंदो आहे उन्हनि खे जेके ॿिए खे पिया सताईंदा आहिनि। कुंभी पाक नरक, उन में जेके पशु मारे करके और उन्हनि खे आज़ार था कनि पिया, उन्हनि खे था विझनि पिया। सूतर नरक उहे था पाइनि पिया जेके गुरूअ जी, शास्त्र जी निंदा था कनि पिया। तंहिं करके चयो आहे भई निंदा कंहिंजी बि करणु न घुरिजे। निंदक खे अहिड़नि नरकनि में वञी करके था विझनि पिया। सतों आहे 80 पाक नरक। इन नरक में उनखे था विझनि पिया जेको पंहिंजो धर्म छॾे करके और मनमानीअ ते थो हले पियो। जेको बिना ॾोह जे कंहिंखे सज़ा ॾींदो आहे त उनखे वरी सूकर मुख नरक में विझंदा आहिनि, अंधकूप नरक, जेके पशु मारे करके और उन्हनि खे खाइनि था पिया। कृमि भोजन नरक उनखे थो मिले पियो जेके ॿियनि खे ॼाणी वाणी करके बुख माराईंदा आहिनि। हरे राम। संदश नरक, जेके धन चुराए करके और उन धन ते फबियूं हणंदा आहिनि, अपमान कंदा आहिनि। हरे राम। 12 सूरमी नरक में उहे वञनि जे ॿियनि सां तन जो नेह रखनि। वञी वज्र कंटक में सो पवंदो जो पसुन सां आहे भोग कंदो। पवे वैतरणीअ में सोई अथो जो ॼाण हूंदे करे धर्म नथो। भोगे सोई पोयो दुथो नरक अदा जे दास दासन सां भोग कंदा। पाए सोरो प्राण रोध अपार, पाए सोरो प्राण रोध अपार। पाले कुत्ता करे थो जेको शिकार, पाले कुत्ता करे थो। वञी विशेष नियम में उहे पवन, वञी विशेष नियम में उहे मारे पशु था जेके हवन करन, मारे पशु था
अरणो लाला बख भोगे उन टेम, अरणो लाला बख भोगे उन टेम, रखे माइटन सां जिस्मानी प्रेम, रखे माइटन पवे सार नदन नरकन ते, पवे सार नियदन नरकन ते, कन राजा जुल्म जे भगतन ते, कन राजा जुल्म जे ॾिसे अवेच नर कुसोवीओ सदा, ॾिसे नवेच नर कुसोवीओ, जो भरे शायदी कूड़ी अदा, जो भरे शायदी ए पान नरक में सो पवंदो, ए पान नरक में जो ब्राह्मण थी दारू पीअंदो, जो पाए खायर कर कर दम सोई, पाए खायर कर कर दम, करे वडन संदो निरादर जोई, करे वडन संदो निरादर, मिले उनखे रक्षो गण थो नरक, मिले उनखे रक्षो गण थो नर, करे खून या बल दे को बालक, करे खून या बल दे को, पावे 24 शूली पर्वत, पाए 24 शूली, जो पखी पशु आजारे थो नित, जो पखी पशु आजारे थो, वो दंद शोक थो नरक भरे, वो दंद शोक थो, जो ॾिए गारियूं ऐं क्रोध करे, ॾिए गारियूं ऐं मिले ओटन रोदन उनखे नरक, मिले ओटन रोदन उनखे नरक, दे कष्ट उंदे में थी मालिक, दे कष्ट उंदे में, ओ पर्यावर्तन जो नरक भरे, ओ पर्यावर्तन जो नरक, जो कदर नदर आयल जो करे, जो कदर नदर आयल जो, पवे सोची मुख 28 तन ते, पवे सोची मुख 28, कन घमंड ज़ात धन जो बन ते, कन घमंड ज़ात धन जो बन, ॾिसी नरक सभई दुखी थियो, ॾिसी नरक सभई, ब्राह्मण जे मन एहसास थियो, ब्राह्मण जे कई भगतन मूं ते कृपा पार, कयो नरकन खां जन मूंखे धार, वञ कारकत भगतन तां बलिहार, वञ कारकत भगतन तां, जन करे छॾियो भव सागर पार, जन करे छॾियो, जन करे छॾियो भव सागर पार, हिते थियो कारकत संदो पूरो 26 अध्याय, बाक़ी उदासी सभु ॿुधो, अॻिते जो वर्ताओ बोलो, श्री कृष्ण देव की जय। हरे राम। श्री सोजी महाराजन चवनि था त हे सोनको सूरमी नरक उन्हनि खे तो मिले पियो जेके तन जे मोह में रहनि था पिया, बंजर कंटक नरक जेके पशुनि खे मारे करके और उन्हनि जी बलि था चाढ़नि पिया, वैतरणी नरक। हरे राम। ॼाण हूंदे बि पंहिंजे धर्म ते जेको नथो हले पियो, कहिड़ा कहिड़ा कर्म आहिनि जेके नरकनि में जीवन खे वञी करके विझनि था पिया, कुता पालणु, पशु मारणु, जिस्मानी प्रेम रखणु, उहे राजा जेके भक्तनि ते मथां जुल्म था कनि पिया, कूड़ी शायदी भरण वारा,
ब्राह्मण पढ़े जो कर्म छॾे करके दारू पीअण वारा, मतिलबु त उहे सभु कुदा कर्म इन धनेसर ब्राह्मण तो कया हुआ जेके इन्हनि सभिनी 28 नरकनि जे भोगण जे लाइक़ु थिया। पाणे ॾिसो कारकत जो अहिड़ो अवसर उनखे प्राप्त थी वियो, तंहिं करके वेद शास्त्र सदाईं जेका बि जेको बि उपदेश ॾियनि था पिया कृतकार करण जे लाइ, जेके सत्य शास्त्र साधु संत ॿुधाइनि था पिया भई आए जो दर आए जो सत्कार करणु घुरिजे। चारे राम, कंहिंखे अजायो सजायो ॾुखाइणु न खपे। तो उन्हनि कर्मनि करण करके जीव खे अहिड़ा अहिड़ा नरक भोगणा था पवनि पिया। तंहिं करके सत्य शास्त्रनि और साधु संतनि जे वचननि ते वेसा रखी करके जेको भक्त पुरुष पंहिंजो जीवन उन अनुसार निर्वाह करे थो पियो, उहो ई मात्र इन नरकनि खां बची सघे थो पियो। तंहिं करके भॻवान खे सदाईं प्रार्थना कबी आहे न भई सुठी सुमत ॾे। चारे राम, कर्म तो घणेई आहिनि, ग़लतियूं बि मनुष्यनि खां थी वेंदियूं आहिनि, पर जेकॾहिं सदाईं प्रेम भाव सां परमात्मा खे प्रार्थना कंदो रहे न भई सुठो मुंहिंजी रहिजी अचे, सुमत ॾे, तो मात्र हिकिड़ी सुमत घुरण सां ई परमात्मा उनजो जीवन अहिड़ो बणाए छॾींदो आहे जो उनखां अहिड़ो पाप कर्म कॾहिं थिए ई कोन। चारे राम, करे कराए आपे आप मानुष के कुछ नाई हाथ। इन करके चयो आहे न भई परमात्मा सभु ॼाणण वारो आहे। मनुष्य जे हथ में इहो ई आहे त भई हू रुगो पंहिंजो सुठो कर्म करे, परमात्मा खां सुमत घुरे। अहिड़ो न धनेसर ब्राह्मण जो भी अची करके योग परमात्मा बढ़ायो जो उन सारो महीनो कारकत महीनो ॾिठो और अंत समय में भक्तनि जे हथां उनजी मुक्ति थी वई। धनेसर ब्राह्मण ये सभु नरक ॾिसी करके 28 ई सोची मुख नाले 28 नरक घमंड करण वारनि खे, जेके धन जो जोबन जो घमंड था रखनि, अहंकार था कनि पिया, उनखे विझंदा आहिनि। अहिड़ा अहिड़ा भयानक और कुंभी नरक ॾिसी करके ॾाढो दुखी पियो थिए, बलिहार पियो वञे उन्हनि भक्तनि तां त वाह वाह जो भाई मां भक्तनि जे हथ पयुसि, जिन जे हथनि सां मुंहिंजो अंतिम संस्कार थियो और मूंखे इन्हनि नरकनि खां उन भक्तनि मूंखे बचाए वरितो। बलिहार वञा उन कारकत महीने तां जंहिंजे प्रभाव जे करके मूं ही भव सागर पार पइजी वियो आहियां। अहिड़ीअ तरह 28 नरकनि जो दर्शन मात्र कराए उन धनेसर ब्राह्मण खे एहसास ॾियारियो वियो और इन कारकत महीने जो महात्म जी श्रेष्ठता उन सम्झी। हिते इन कथा सां गॾु ही 26 अध्याय ते समाप्त थियो। बोलो श्री कारकत भगवान। 27 अध्याय में वधीक कथा जो परसों वर्णन थियो। श्री सूजी महाराजन जो सोनक आदि ऋषीश्वरनि खे कारकत में गौ पूजा और तुलसी पिपल बल जी महिमा वर्णन करे ॿुधाइनि। सो प्रसंग कहिड़ो आहे जो अॻिते वर्णन थींदो। बोलो राजा रामचंद्र की साईं मत ॾे अहिड़ी जीअं नाम कमाया मां, साईं मत ॾे धारे ध्यान सदा तुंहिंजो, गुण तुंहिंजा गाया मां। धारे ध्यान सदा तुंहिंजो, गुण तुंहिंजा साईं मत ॾे अहिड़ी जीअं नाम कमाया मां, साईं मत ॾे धारे ध्यान सदा तुंहिंजो, गुण तुंहिंजा गाया मां। धारे फासी माया भरम में मूं तोखे त भुलायो आ, फासी माया भरम में मूं
बोले जी बिकॾहिं नामो तुंहिंजो नाम कमायो आ। कयो महर मुंहिंजा मालिक, कयो महर मुंहिंजा मालिक, तोखे कीन भुलाया मां। कयो महर मुंहिंजा मालिक, तोखे कीन धारे ध्यान सदा तुंहिंजो, गुण तुंहिंजा गाया मां। धारे ध्यान सदा कया नो हथ में भारी, कहिड़ा तोखे ॿुधाया मां। कया नो हथ में कया करम कचा के, कहिड़ा तोखे सुणाया मां। करया कचम कचा के, कहिड़ा हाणे पार करियो मूंखे, हाणे पार सब भुल बख़्शाया मां। हाणे पार करियो धारे ध्यान सदा तुंहिंजो, गुण तुंहिंजा गाया मां। धारे ध्यान सदा तुंहिंजो, गुण साईं मत ॾे अहिड़ी, जीअं नाम कमाया मां। साईं मत ॾे धारे ध्यान सदा तुंहिंजो, गुण तुंहिंजा गाया मां। धारे ध्यान वती ओट थम साईं, सुणी साख सची तुंहिंजी। वटी ओट कजो कुर्ब क़ुर्बानीअ ते, ॼाणींदासी चरणनि जी। कजो कुर्ब क़ुर्बानीअ ते, ॼाणींदासी इहा आस उदासीअ जी। इहा आस उदासीअ जीअं तोखे पाया मां। जीअं धारे ध्यान सदा तुंहिंजो, गुण तुंहिंजा गाया मां। धारे साईं मत ॾे अहिड़ी, जीअं नाम कमाया मां। साईं मत ॾे धारे ध्यान सदा तुंहिंजो, गुण तुंहिंजा गाया मां। धारे ध्यान गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो बोलो गोपाल बोलो। राधा रमण हरि गोविंद बोलो,
गोविंद बोलो गोपाल बोलो राधा रमण हरि गोविंद बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि राधा रमण हरि गोविंद बोलो बोलो श्री राधा कृष्ण भगवान की। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेश्वरं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं स्वांग्यं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवर्ध्यानिगमनं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं मङ्गलं भगवान् विष्णुं मङ्गलं गरुडध्वज मंगलम पुंडरीकार्घ्य सर्वमंगलाय तनोहरि बोलो राजा राम बोलो हिंदू सनातन धर्म धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का बोलो श्री गंगा मैया आयो लाल कयो।